असीं टीम अलिफ इंस्टीट्यूट ऑफ लर्निंग एंड लीडरशिप ठट्टा गॾिजी करे निकितासीं अजरक डोनेशन ड्राइव ते। अॼु असांजो सिंधी कल्चर डे हो, पर हिन कल्चर डे खे असां हिकु नयो रंग ॾियण लाइ पंहिंजी टीम सां गॾु निकितासीं ऐं हिकिड़ो नयो पैगाम खणी ठटे जे रस्तनि ते रवाना थियासीं। अॼु असांजी हिन ड्राइव खे मुनक़िद करण जो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु हो त असां पंहिंजी ईंदड़ नौजवान नस्ल खे इहो पैगाम ॾेई सघूं या इहो ॿुधाए सघूं त सिंध जी असल सक़ाफ़त छा आहे। अॼु असां ग़रीबनि में, माण्हुनि में, ॿारनि में सिंधी अजरक जा तोहफ़ा विराया। उन्हनि जे चेहरनि ते असांखे जेका ख़ुशी नज़र आई, उहा ख़ुशी असीं अल्फाज़नि में नथा बयानु करे सघूं। उहे क़ौमूं केॾियूं न ख़ुशनसीब हूंदियूं आहिनि जिन्हनि वटि पंहिंजी ॿोली, पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी तहज़ीब ऐं तमदुन हूंदो आहे। ऐं असीं सिंधी उहा ख़ुशनसीब क़ौम आहियूं जंहिं वटि हीउ समूरो सभु कुझु हुअण सां गॾोगॾु पंहिंजी तारीख़, गंग, निशान ऐं आसार पिणु मौजूदु आहिनि। उहे त सिंध जूं घणियूं ई सक़ाफ़तूं आहिनि, पर टीम अलिफ इंस्टीट्यूट ऑफ लर्निंग लीडरशिप अजरक जे निराले तोहफ़े सां पंहिंजे मंशूर खे खणी मटिली जे रोडनि ते निकिरी ऐं पंहिंजे मारूड़नि जे ॻोल्हनि ते इहो तोहफ़ो ॾिनई त असल सक़ाफ़त जो मतिलबु सिर्फ़ु नाच नाटका करणु न आहे, बल्कि पंहिंजे मारूड़नि सां, पंहिंजे प्यारनि सां हमदर्दी ऐं मोहबत ऐं उन्ही खे एतिराम ॾियणु आहे। अॼु आउं पंहिंजे पाण खे ॾाढो ख़ुशनसीब महसूसु कयां थो, छो त मुंहिंजी गदना राय ते मूं सां समूरी टीम इन जो ख़ैरु मुक़दम कंदे इन खे सराहियो। मुंहिंजी टीम न फ़क़ति इन खे सराहियो, पर पोइ मूं सां गॾिजी इन तजवीज़ ते अमल करण लाइ गॾिजी निकिता। जॾहिं पेरनि उघाड़नि माण्हुनि खे, मज़दूरनि खे ऐं ॻुलनि जहिड़नि माण्हुनि खे, बेवा औरतनि खे, मस्तनि, फ़क़ीरनि ऐं लावारसनि माण्हुनि खे असांजी टीम अजरक जा तोहफ़ा पेश कया त उहे अहसास नाक़ाबिले बयानु आहिनि। मूंखे यादि थियो अचनि उहे खणियूं जॾहिं मुंहिंजी टीम जे हिकु दोस्त वणनि जे हेठां वेठल हिकु बेख़बर मर्द खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं जॾहिं मुंहिंजे ॿिए टीम मेंबर कमल खे अजरक पारायो, उहे खणी बेमिसाल। सिलसिलो हलंदो रहियो, तोहफ़ा ॾींदा रहियासीं, ख़ुशियूं वॾींदा रहियासीं, दुआऊं वठंदा रहियासीं। मारूड़नि जे हिन मेड़ाक में जॾहिं हिकु ग़रीब अचे संवारी वारे कुराड़े खे अजरक ॾिनी ऐं हुन जेके दुआऊं ॾिनियूं हुयूं, इहो गुमान आहे त अर्श मौला सां वञी टकराई हूंदी। इहो कारवां वधंदे ठटे जी तारीख़ी ख़ूबसूरत मस्जिद शाहजहान मस्जिद ते रवानो थियो। तोहफ़ा ॾियण जो सिलसिलो जारी रहियो। उहो लुत्फ़ अजीब हो जॾहिं हिकु कुराड़ीअ में हिकु अख खां माज़ूर कारी रेस में बेख़्याल वेठल हुई ऐं खेसि मथे ते अजरक रखी त उन औरत जी ज़हीर चहिरे जी जुड़ियुनि में जेका तबस्सुम नज़र आई, उहा मिसाली। असीं सिंधी हिकु अज़ीम क़ौम आहियूं
एक अज़ीम इंसान कोई नहीं जेके एक अज़ीम क़ौम हूंदी। असांजी सिंधी सकाफ़त असांखे सिर्फ़ु नाच नचाकड़ा नथी सेखारे, असांजी सकाफ़त असांखे हमदर्दी, भाईचारो, अमन, दोस्ती सेखारे थी। असांजी सकाफ़त कॾहिं असांखे इहो न सेखारे त असीं सिर्फ़ु रोड रस्तनि ते निकिरी ऐं सिर्फ़ु नाच नचाकड़ा कयूं। असांखे घुरिजे असां पंहिंजे माण्हुनि जी सार ऐं अॼु असां टी मलिक इंस्टीट्यूट ऑफ अर्निंग लीडरशिप इहा जेका मुहिम हलाई आहे, हिन जो मतिलबु इहो आहे अचो पंहिंजे माण्हुनि जी सार उन सां मुहबत जो इज़हार कयूं ऐं उन खे इहो अहसासु ॾियऊं त तव्हांजा वारस अॼु बि जी रहिया आहिनि, तव्हांजी सकाफ़त जा वारस अॼु बि जी रहिया आहिनि। अॼोकी असांजी ही नंढी काविश पंहिंजी पुरानी ते बोली ऐं असीं तमामु सिंध जे नौजवाननि खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा पंहिंजे माण्हुनि जी सार लाइ ऐं पंहिंजी सही सकाफ़त जा वारस अॼु आउं हिन तकरीब जो इख़्तिताम शाहजहां शेर सां कंदो त वलर कयो वतन पित न छिननि पाण में, वलर कयो वतन पित न छिननि पाण में, बसो वठिए माण्हू हेठि